जी नाज़रीन, हींअर असां वाई पानी में मौजूद आहियूं। जेको मिर्च फसल आहे उनजो जेको आहे सो रेट में जेको आहे सो उहो घटि मिले थो। हारियुनि खे इन हवाले सां जेके हारी आहिनि उहे मुश्किलातुनि जो शिकार आहिनि, छो त कलर आहे ऐं जेको दवा आहे फसलुनि खे जेके हारी ॾींदा आहिनि उन्हनि जा जेके अघु आहिनि उहे चोट चढ़ी विया आहिनि, जंहिं सबबु हारी जेके आहिनि सो उहे कशमकश वारी ज़िंदगी में मुब्तला थी विया आहिनि। छो त जेको मिर्चनि जो जेको अघु आहे जेको फी मण 200 ऐं 300 में जेको आहे सो उन्हनि खे ॾिनो वञे थो, जेको इंतिहाई घटि आहे, जंहिं सबबु हारी तमामु मुश्किलातुनि खे मुंॾे रहिया आहिनि। हींअर असां जेको आहे सो हारियुनि सां ॻाल्हि ॿोल बि कयूं था, तव्हांखे उन्हनि जा व्यूज़ बि ॿुधाए थो इन हवाले सां छा था चवनि। कलर ॾिसी तो हींअर 4000 रुपया बोरी था वठूं, दवा है 1500 रुपया शीशी आहे, हिते महांगाई लॻी पई आहे, का बि शइ सहूलियत का शइ कान्हे। सिंध हुकूमत खां असांजो इहो अपील आहे त रेट वधायो। सिंध हुकूमत सां असांजो इहो ई अपील आहे त मिर्च जो रेट वधायो वञे। उन 250 300 400 में छा कुझु कोन थियो, दवा महांगो लॻो पियो आहे। अच्छा, कर्ज़ वग़ैरह खयो आहे तव्हां? कर्ज़ बि खणूं था, गरीब माण्हू वठूं था, करा 1000 करा 500, ज़िमेदार बि नथा ॾियनि, हिनखे अघु कोन्हे। जेके असां हिते पहुतासीं सवेर उन्हनि खां जेके व्यूज़ असां वरितासीं, उन्हनि खां जेके ॻाल्हियूं कयूंसीं, उन्हनि जो चवणु आहे त 200 ऐं 300 में जेको आहे उन्हनि जो गुज़र सफ़र न थी सघंदो, छो त जेके कलर ऐं दवाउनि जो जेको अघु हुयो उन में जेको आहे उन्हनि खे एतिरो रिलीफ न मिलंदो। इन्हनि जेको आहे हुकूमत खां इहो मुतालबो बि सवेर पिण कयो त जेको उन्हनि जो मिर्चनि जो जेको अघु आहे घटि में घटि जेको आहे 1000 फी मण हुअणु घुरिजे, त जीअं उन्हनि जो जेको गुज़र सफ़र आहे उहो सुठो थिए।